हमीद ही सब हाणे तुझे हवाले आहिनि, जंहिंमें भी गद्दारी नजर अचई न उनखे गोली हणी छॾिजां। बाक़ी मूंखे सिर्फ दुश्मननि जो सफ़ायो घुर्जे। मां वाइदो थो कयां, जल्द तुंहिंजा दुश्मन ख़तम थींदा। सिर्फ एतिरो ॿुधा, पहिरियां कंहिंखे ख़तम करणो आहे। हमीद सजण को रहियो ई कोन्हे, सब सरे फ़हरिस्त आहिनि। जंहिंखे बि असांजे ॻोठ जे तरफ़ ईंदो ॾिसे भञी छॾिजांसि। This time check is brought to you by पुलिस जो खौफ न रखजां, उन्हनि सां मोह बहावल ख़ान पाण ई ॾींदो। ठीकु आहे भतारा, हाणे जेको बि साम्हूं ईंदो दूर थी ईंदो। भाॼाई, हिते जो धिका खाई खाई पंहिंजी ज़िंदगी विञायूं, तंहिंखां बहितर आहे त पंहिंजे कखनि में हली बाक़ी ज़िंदगी गुज़ारियूं। अदा, मां त तयारु आहियां, पर मोर खे केरु सम्झाए? जेकॾहिं मोर हलण लाइ तयारु आहे त मां अशद राज़ी आहियां। अम्मा, उते कहिड़ो मोह खणंदासीं? जॾहिं पंहिंजा असां को पुछण ईंदा त उन्हनि खे जवाब ॾियण लाइ असां वटि कुझु बचो आहे? जेकॾहिं चवनि त हिते असांजो वक़्तु कीअं गुज़रियो, उन्हनि खे कहिड़ो जवाब ॾींदासीं? मोर पुट, ही सभु लिखे जो लेख आहे। क़िस्मत जे लिखे खे को बि टारे नथो सघे। रब जी रज़ा खां इनकार करणु कुफ्र जे बराबर आहे पुट। हा चाचा, इहो कुफ्र बराबर आहे। रब जी रज़ा जा इनकारी न आहियूं, पर मूं में हाणे एतिरी सहप न आहे रही जो मां सभु कंहिंजे सवालनि जा जवाब ॾेई सघां। पुट, आख़िर केतिरो मुंहुं लिकाए जीअंदासीं? कॾहिं न कॾहिं हक़ीक़त जे साम्हूं अचणो त आहे न। अम्मा, जेकॾहिं तव्हां ऐं चाचा एतिरो हितां तंग थी चुका आहियो न, पोइ सुभाणे सामान ठाहे छॾियो, मां तव्हांजे ॻोठ छॾे थो अचां। पुट, जेकॾहिं तूं उते न हलंदे त मुंहिंजो उते रहणु कहिड़ो? मां चाहियां थी त तुंहिंजे उते हली शादी करायां। जेको घर असांजो उजड़जी वियो आहे उनखे आबाद करण जी सोच पुट। अम्मा, मुंहिंजी शादी हाणे मौत सां थींदी। बस पुट बस, जेकॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदे न त हीअ तुंहिंजी माउ मरी वेंदी, जेका तुंहिंजो चहिरो ॾिसी त जीए थी। कोन था हलूं भाॼाई, हिते ई था रहूं। बस ॾिसूं था क़िस्मत खे त अञा अॻिते हली कहिड़ा कहिड़ा थी खेल करे। ये छोरी काॾे वई? मारिया, हाँ साईं, हाँ अचां थी। तोखे नया घर जी नौकरियाणी खे सॾ कयो आहे। तूं का हितो जी नौकरियाणी आहे? हले तो? हाँ साईं, वञा थी। ऐं हा ॿुध भाई, जेको तव्हांखे कमरो रहण लाइ ॾिनो आहे न, उनखो अॻिते वधण जी का बि ज़रूरत न आहे। जे ये छातियूं वरी पातई न लिकी लिकी, धिक्का ॾे हवेली खां ॿाहिरि कढी छॾींदो साईं। हलो ॾिसे छा थी, हल। हाँ साईं, हाँ। मारिया, जी साईं। चांहि जो कोप ठाहिया। हाँ साईं, ठाहे थी अचां। हिननि ॿिन्ही में चक्कर ज़रूर को आहे, पर ख़ैर इन्हनि ॿिन्ही खे मां मुठ में बंदि न कयो त मुंहिंजो नालो बि आगन भरी न आहे। जानू, बाबा साईं, जानू जे तू सच्चो आहीं
त भले साईं ते हथ रखी अॼु तोखे इहा गवाही ॾियणी पवंदी त तूं मूंखे ज़हर ॾियण में अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर में घर आई थिंक मूंसां शादी जे फैसले खां पोइ हीअ अवांजो ॿियो बहितरीन फैसलो आहे। अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर बुकिंग ऐं तफ़सीलात लाइ 0336343344। बिल्कुल बाबा। बाबा साईं मूंखे भले साईं जो कसम आहे तव्हांखे ज़हर ॾियण जी हिन साक्षी खे ख़ाब ख़बर कान्हे, ख़ाब हिन साक्षी खे ख़बर कान्हे बाबा साईं। बस बस मूं एतवार कयो तूं आज़ाद आहीं हाणे वञी सघे थो। महिरबानी बाबा साईं, तव्हांजी वॾी महिरबानी बाबा, वॾी महिरबानी बाबा अर्ज़ा वरी हिन वाथ में चवण त न लॻिजो बाबा साईं। चऊं साईं महिरबानी सां महिरबानी कंदा। यार जबल रब्बू त कुछ ॿुधाइण लाइ तयार ई न आहे, तूं ई खणी ॿुधाए आख़िर कहिड़नि शर्तनि ते रब्बू अरबेलीअ सां शादी कई। कहिड़ी मजबूरी हुई जो रब्बू अहिड़नि तंग शर्तनि ते शादी कई जो पंहिंजी कुंवार खे हथ बि नथो लाए सघे। जॾहिं तूं वलीदाद वारनि जे कैद में हुए न त असां मजबूर थी पियासीं अरबेली खे वापसि करण। अरबेली जी वापसी तुंहिंजी ज़िंदगी, तुंहिंजी ज़िंदगी बचाइण सां गॾु वलीदाद वारनि खां इंतकाम बि वठिणो हो ऐं उन्हनि ज़ालिमनि खे पंहिंजे कदमनि ते बि झुकाइणो हो। रुस्तम, मां ऐं रब्बू इहो सोचे हमज़े वटि वियासीं। मां तव्हां खां आख़िरी भेरो पुछां थो, अरबेलीअ जो सन ॾींदो या न? भला जे असां इनकार कयूं त? इनकार कंदे त मौत मिलंदी, मौत। त पोइ ॾिसी छा थो, मारे छॾ हर गोली। त पोइ भर कलमो। न न अबा, खुदा जे वास्ते असां सां ज़बरदस्ती न कयो, असीं संग ॾियण लाइ तयार आहियूं, पर उन लाइ असांजा कुझु शर्त आहिनि। शर्त? निकाह खां पहिरियां तूं भले साईं ते हथ रखी कसम खणंदे त जेसी आऊं न चाहींदसि तेसी तूं मूंखे हथ न लाईंदे। कबूल। जेकॾहिं असां हिक ॿिए खे न सम्झो त तूं मूंखे तलाक ॾेई छॾींदे। इहो तूं छा थी चईं अरबेली? हा या न? रब्बू न, इहो शर्त न। इहो बि शर्त मूंखे कबूल आहे। ॿियो? तलाक ॾियण जो हक़ त शरई या कानूनी तो वटि हूंदो, पर मर्ज़ी मुंहिंजी हलंदी। आऊं चाहींदसि त तूं तलाक ॾींदे, जे न चाहींदसि त तूं पंहिंजे वाइदे ते बरक़रार रहंदे। रब्बू वलीदाद वारनि जो सिर झुकाइण लाइ इहे सभु शर्त क़बूल कया ऐं भले साईं ते हथ रखण खां पोइ निकाह थियो रुस्तम। ऐं तोखे छॾाइण लाइ रब्बू अरबेलीअ सां धोखो कयो ऐं वलीदाद वारनि खे अरबेलीअ जो ॾिस ॾेई तोखे आज़ाद कराए। जेको कुझु थियो तुंहिंजे साम्हूं आहे।
जानू मूंखे हिते घुराइण पोयां तुंहिंजो मक़सद? अकबर अकबर मूंखे का बि ॻाल्हि ॻुझी न आहे, मूंखे सभु ख़बर आहे, पर पोइ मां चाहियां थो त तो तरफ़ दोस्ती हथ वधायां। जानू तुंहिंजी नियत में छा आहे? अकबर मुंहिंजी नियत खे छॾ, तूं तो तरफ़ हथ वधाइण यानी बेगैरत बणजण जे बराबरि आहे। जानू छो मैं कुछ गलत चयो? तो कि जज्जा मुझे घरे दर ॿाहिरां लामारा नाम ॾिना। ओए अहिड़े दुश्मन सां हथ मिलाइण मां तोखे कहिड़ो फ़ाइदो? अकबर मूं अकेले जो फ़ाइदो न आहे, तुंहिंजो फ़ाइदो आहे। अञा पाण हिते न थियासीं न त बेगैरत वांगुरु मरी वेंदासीं। पोइ बि जे तोखे बेगैरत वांगुरु मरणो आहे न त तोखे इजाज़त आहे, तूं वञी सघीं थो। पर बाल खां बदिलो वठणु चाहीं थो त पोइ जानू जिन सां हथ मिलाइणो पवंदी, पर दिलि मां गैर कढण खां पोइ। ठीकु आहे जानू, मां तोसां हथ मिलायां थो, पर तूं ऐं मां रहिस जो छठा बिगाड़े सघूं? रहिस जे साम्हूं असां सहे जे खल बराबरि आहियूं। इहे बहुत जूं ॻाल्हियूं आहिनि त तूं ऐं मां रहिस छा था बिगाड़े सघूं। पर तूं इहो सची ॿुधा त तूं दिलि सां हथ मिलाइण चाहीं थो? हथ छा जानू, अॼु दिलि सां दिलि था मिलायूं। सभिनी लाइ नंबरवार ठाहो त्याग करणो पवंदो। वॾेरे खां पोइ अकबर तुंहिंजो नंबर। अरबेली, तुझे ख़ामोश रहण सां मुसीबत टरी कान वेंदी। तूं जेकी बाहि ॿारे आई आहीं न, उनजे अंजाम जी बि ख़बर अथई त उहा बाहि कहिड़ा कहिड़ा घर साड़े रख करे छॾींदी। इन में मुंहिंजो को बि ॾोह कोन्हे। समूरो ॾोह तव्हांजो हो। मुंहिंजो छोकिरो त नादान हो, नादान। घटि में घटि तव्हांखे त सोचणु घुरिजे हा न। असांखे पंहिंजे सिर जी का ॻाल्हि सम्झ में ई न पई अचे, दिमाग़ में कमु छॾे वियो हो। अदा हर वक्त जंहिंजे मथां मौत जो ख़ौफ़ हुजे उहो छा सोचींदो? अदा रुगो बलिदाद जो असांखे ख़ौफ़ कोन हुओ, जबल ऐं रब जूं बंदूकूं असांजे सिर जे मथां हुयूं। जेकॾहिं असीं इनकार कयूं हा न त गोली हणंदे बि असांखे देरि न कंदा। गोलियूं त हाणे हलंदियूं, मुड़ुस त हाणे मरंदा। मां पंहिंजे भाइरनि जी रग रग खां वाक़िफ़ आहियां। तूं इहो न सोच त तूं हुननि खां जान छॾाए हिते पहुती आई। जेके पंहिंजी सॻी भेण जे मथां रहम नथा खाइनि, उहे तुंहिंजे मथां रहम छा खाईंदा? रहम कयो, रिहाणे मुंहिंजे छोकिरे ते रहम कयो। हिकु त निकाह न थियणु खपे। निकाह थी वियो आहे त पंहिंजे दिमाग़ मां हे तलाक वारियूं ॻाल्हियूं कढी छॾियो। रब्बू हाणे अरबेलीअ खे कॾहिं बि तलाक कोन ॾींदो। तलाक वठी जेकॾहिं मां वरी मौलादात ॾे वापसि वञा त छा हू असांजी ज़िंदगी बख़्श कंदो? हाणे सिर्फ़ु मौत थींदो ऐं रत जी रांदि खेॾी वेंदी। अलाह ई ॼाणे त कंहिंजा सिर वेंदा तुंहिंजी न हरकत जे करे। मां अखियुनि सां ॾिसी आयो आहियां भागन भरी, कसम सां कूड़ कोन थो ॻाल्हाए। जानू ज़िंदा आहे। घर जूं ख़बरूं ॿाहिरि ऐं ॿाहिरि जूं ख़बरूं घर, इहा ई सज़ा आहे तुंहिंजी। ॿुधाए छा ॾिसी आयो आहियां? बाबा साईं, मां नाबीन माण्हू छा ॾिसंदुसि, छा ॾिसी आयो आहियां। इन भागल भरी मूंखे बताल कयो साईं। हाँ खुदा खुदा कर ख़बर पती न, मां मिस्कीन खे छो माराए पियो। बाबला इहा ख़बर मूंखे हिन पुट ढोलण कई। ओ मां खैर कर बचड़े जी दुश्मन बणिजे न रहे मूंखे ख़बर न थी। बा और तुम भली हित रहियल हुजनि तव्हां ॿिन्ही मां कंहिं बि हिकु कदम रखियो न
उन जो टंगू भगलाऊं दियो। ओ बा जल्दी कर 5 रुपया खर्च कम के पत त ते ला तई खल हलो। माई तो भी कन्न खोले बुधी छत जी हिते आईया वत्ते की शरारतूं कंदी हाणे वरी कमा तुझी शिकायत बुधी न तो हवेली के तय खानन में बंद करे छड़ींदो साए। अड़ी भागन भरी तो जा भा जाडे वने रूम ताडे डोढे मथां थूम जाडे था रुख कयूं ओडे पादर पे थिया पिया। अकबर ताकतवर सामू जे माण्हू हथियार खणी नथो सघे त हथियार फिटा करण में उन जी भलाई आहे। तुंहिंजो मतलब त रईस जे साम्हूं वाली झुकम अकबर रईस जे भर में वेही उन टोले में शामिल थी उन मथां हथियार हलाइण आसानी थींदी। बाक़ी जन उन साम्हूं बीठासीं पोइ ॿई मारिजी वेंदासीं। मां मरी त सघां थो पर रईस जे साम्हूं झुकंदुसि कोन जानू। इहा अकुलमंदी न आहे। हिन वक़्तु हथियार फिटा करण जी अकुलमंदी। अकबर मां रईस वक़्त जे बारे में ॻाल्हाईंदुसि तूं सोचे वठ। जॾहिं पाण ॿई रईस भर में वेही उन जी खॾ खोटींदासूं न त उन ई खॾ में रईस किरंदो देरी कोन कंदो। ठीकु आहे जानू असांजो मक़सदु रईस जी तबाही आहे पोइ भले कहिड़े तरीक़े सां बि थिए। शाबाश हाण सम्झे मुंहिंजी ॻाल्हि खे बर हाण सम्झे। रब्बू ऐं रुस्तम खे मारण मूं लाइ को वॾो कमु नाहे पर हू मुंहिंजे सीने मथां जेको बदनामीअ जो दाग़ हणी विया आहिनि उनखे मिटाइण लाइ उनजे रनुनि खे बदनाम करणो पवंदो। जेसिताईं उन्हनि खे घरनि खां बेघर न कंदुसि तेसिताईं मुंहिंजी दिलि खे सुकून कोन मिलंदो। हाणे का अहिड़ी कानूनी वाट कढ जो मां उन्हनि खे रूपोश ॼाणाए उन्हनि जे घरनि ते कब्ज़ो करे वेहा ऐं उन्हनि जे रनुनि खे पंहिंजे क़ैद में बंदि करे छॾियां। पहिरियों चकर वलीदाद पहिरियों चकर अकुल खां कम थो वठी। जेकॾहिं जज़्बात में अची उन्हनि मंझां कंहिं हिक खे मारे विझी आहे त घर खां बेघर थी वञी आहे। घर खां बेघर उन्हनि खे करणो आहे खान तॾहिं त मां तोखां मदद पियो वठां। वलीदाद तूं रुगो मूंखे ज़रियो मुहैया करे ॾे बाक़ी उन्हनि मथां अहिड़ा केस दाख़िल कंदुसि जो ज़मानत बि न कराए सघंदा। ॿिनि टिनि केसनि खां पोइ जेकॾहिं हथ ॾिनो न त शूट ऑर्डर जारी कराईंदोमान पोइ पाण वञी गोली हणजान पोइ तो मथां केस बि दाख़िल न थींदो ऐं तुंहिंजो प्लान बि थी वेंदो। ठीकु आहे सूबेदार केस करण लाइ तूं कोरा पना तैयार करे रख बाक़ी मूंखे छा करणो आहे इहो मां खूब ॼाणा थो। तव्हां कीअं चयो त जानू मरी विया? जानू त ज़िंदा आहे। कह चयो त जानू ज़िंदा आहे। ओ इहा ई ॻाल्हि साईं इहा ई ॻाल्हि मां हिन छोरीअ खे सम्झाइण जी घणी कोशिश थी कयां पर न हीअ हिक टिक ते बीठी आहे ज़िद वारी त न जानू जीअरो आहे जानू। पर इहो तो त मूंखे ॿुधायो हुयो। खुदाए कर छोरी खुदाए कर मां तोखे काथे चयो त जानू जीअरो आहे मां त तोखे चयो त जानू कॾो को मरी वियो आहे। हाणे साईं वेचारे खे आसरे में न रखो निकाह करे छॾ। बस माई बस निकाह कयां थो या नथो कयां इहो मुंहिंजो मसलो आहे। चङाईअ जो वक़्तु ई कोन्हे जंहिंसां बि चङाई कर त दुश्मन बणिजी थो वञे। इहा भुड़ कहिड़ी लाती थी। हलो शाबाश वञा थी रहे वञा थी।
नहीं जा